अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उन्हड़ नवाबशाह में खबर शामिल कयूं था। AK डेयरी जी PMU अस्पताल नवाबशाह के आइसोलेशन रूम्स में कोरोना वायरस जा 32 मरीज़ सेहतियाब थियण बैदि उन्हनि खे पुलिस उस्मानिया तबलीगी मर्कज़ पहुचायो, जितां हू पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थींदा। उन मां 5 मरीज़ फॉरेनर हुआ, जिन में 3 इंडोनेशिया जा ऐं 2 सूडान जा शामिल आहिनि, जॾहिं त आइसोलेशन रूम्स में 2 अहिड़ा मरीज़ आहिनि जिन मां हिकिड़ो हरीपुर जो रहवासी आहे ऐं ॿियो कसूर शहर जो रहवासी आहे। उन्हनि खे 40 ॾींहंनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, लेकिन उन्हनि जी हर दफ़े टेस्ट पॉज़िटिव अची रही आहे, जॾहिं त 32 मरीज़नि खे सिहतियाब थियण जूं स्लिपूं बि ॾिनियूं वयूं ऐं उन्हनि खे राहदारी बि ॾिनी वई। उन मौक़े ते पुलिस, इस्पताल इंतज़ामिया ऐं ॿियनि इदारनि जा माण्हू झझे अंदाज़ में बीठल हुआ। सभिनी खे सिक्योरिटी उस्मानिया तबलीगी मर्कज़ मोकिलियो वियो, जितां हू पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थींदा। हाणे नवाबशाह PMU अस्पताल जे आइसोलेशन रूम्स में कोरोना वायरस जा बाक़ी 32 मरीज़ दाख़िल आहिनि, जिन खे आइसोलेशन रूम्स में वेठल ॿिया मरीज़ दरनि मज़ा पंहिंजे दोस्तनि खे अलविदा करे रहिया हुआ। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।